दोस्तों हींअर इन ख़ूबसूरत महफ़िल जो टियों कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि छा खां छॾे में मिठड़ा जानी जुदाई करे। तमामु ख़ूबसूरत पंहिंजे वक़्त जो कलाम आहे ऐं जो शाइर आहे क़ासिम उमराणी। दोस्तों तमामु ख़ूबसूरत शाइरी कई आहे, तव्हां ॿुधंदो त तव्हांजो दिलि बाग़ बहार थींदो। दोस्तों उस्ताद जलाल चांडी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर A28 तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूर मोहम्मद वसाणी जे ताउन सां, जेको ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोर जो रहवासी आहे। दोस्तों उस्ताद जलाल चांडी जी वॉल्यूम A28 अॼु ताईं नेट ते न आहे लॻी। इहा असां तव्हांखे पहिरियों दफ़ो ॿुधाए रहिया आहियूं। उमेद तव्हांखे बेहद पसंदि ईंदी। दोस्तों इन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे मां, मोहम्मद साले चाकराणी ॻोठ बच्चू चाकराणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे मां, अब्दुल वहीद हाजाणो टंडे आदम खां, दीदार रिंद ऐं हाफ़िज़ मोहब्बत अली बुलेदी ओस्ता मोहम्मद बलूचिस्तान खां, वॾेरो दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण जाम नवाज़ अली ज़िले सांगड़ खां, मेहरदीन कोटवार राजस्थान इंडिया खां। दोस्तों मां सम्झां थो हीउ कलाम तव्हांखे बेहद पसंदि ईंदो। पसंदि अचे त वीडियो खे लाइक कजो, कमेंट्स कजो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते। पेशकेश कामरान जानी सिंधी। Bada,
छॾे विछड़ा जान जुदाई करे पेशकेश कामरान जानी सिंधी सोना नहीं का संभाल
देखो